बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों। ऐं आहियां उस्ताद अब्दुल गफ़ार। तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नई वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में। दोस्तों अॼु असां हिन वीडियो में सिखंदासीं PTS यानी पाकिस्तान टेस्टिंग सर्विस जी टेस्ट कीअं ॾिजे। जिन दोस्तनि अप्लाई कई हुई सिंध असेंबली जे मुख़्तलिफ़ नौकरियुनि जे लाइ, PAS प्रोजेक्ट हुयो 565। उन्हनि जी मुख़्तलिफ़ नौकरियुनि जूं जेके हुयूं टेस्ट तारीख़ अची वई आहे। मुख़्तलिफ़ डेट ते जेका असां मुख़्तलिफ़ टेस्टूं आहिनि, अॼु असां इन टेस्ट जे मुतालिक़ हिन वीडियो में सिखंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो, चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था टेस्ट खे सम्झण जे तरफ़। जी दोस्तों, सभ खां पहिरीं तव्हां PTS यानी पाकिस्तान टेस्टिंग सर्विस जे वेबसाइट तां ही पंहिंजो स्लिप डाउनलोड कंदा। टेस्ट वारे ॾींहुं तव्हां ही स्लिप ओरिजिनल ऐं पंहिंजी NIC ओरिजिनल ज़रूरु खणी वेंदा पाण सां गॾु। जी दोस्तों, ही आंसर शीट आहे जेका तव्हांखे उते ॾिनी वेंदी। आंसर शीट अहिड़ियूं 2 कापियूं हूंदियूं, हिकिड़ी ओरिजिनल कापी ऐं ॿी कार्बन कापी। ऐं हिननि जी छेड़छाड़ नाहे करणी, सिर्फ़ु हिते तव्हां पंहिंजी सिग्नेचर कंदव। जेका NIC ते सिग्नेचर हूंदी तव्हांजी, उते सिग्नेचर ई तव्हां कंदव पंहिंजी। इन खां अलावा हिते तव्हांजो नालो, पेपर नेम वग़ैरह ही सभु कुझु लिखियलु हूंदो। हिन ते ॿी का शइ नाहे लिखणी। उन खां बाद में तव्हांखे क्वेश्चन पेपर मिलंदो। उन में मुख़्तलिफ़ कलर हूंदा, मिसाल पिंक, रेड, ब्लू, येलो। जेको बि कलर हुजे क्वेश्चन पेपर जो यानी सवाली पेपर जो, जेकॾहिं तव्हांखे ॻाढ़ो पेपर मिलियो आहे त तव्हां ॻाढ़े खे फिल कंदा हिन बॉल खे। अगर तव्हांखे पिंक पेपर मिलियो आहे त तव्हां पिंक खे फिल कंदा। अगर तव्हांखे ब्लू आहे त ब्लू खे। जेको पेपर मिलंदो तव्हांखे क्वेश्चन पेपर, त तव्हां सिर्फ़ु हिकिड़े ई खाने खे, जेको बि कलर आहे, मिसाल पिंक आहे त तव्हां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पिंक खे ई फिल कंदा। उन खां अलावा हाणे CNIC नंबर आहे। हिते मथां तव्हांजी CNIC नंबर लिखियलु हूंदी। त मिसाल हाणे पहिरियों डिजिट आहे 4, त हाणे पहिरें लाइन में असां 4 खे भरींदासीं। ॿिए लाइन में सपोज़ 1 आहे त असां 1 खे भरींदासीं। जी मिसाल हाणे 4182। त हाणे हिते 8 जेको आहे उन 8 खे फिल कंदासीं। ऐं उन खां अलावा हाणे हिते 0 आहे त 0 खे फिल कंदासीं। ऐं हिते 2 आहे त हिते 2 खे फिल कंदासीं। अहिड़े तरह सां जेको बि तव्हांजो NIC नंबर आहे त उन खाने खे तव्हां गौर सां ॾिसो। मिसाल हिते जेको डिजिट आहे तव्हां उन खे फिल कंदव। कंहिं बि क़िस्म जी कंहिं ग़लतीअ जी का बि गुंजाइश न आहे। ऐं जेके ही बाल आहिनि, इन्हनि खे सही नमूने सां फिल कयो। उन खां बाद में रोल नंबर आहे। तव्हां पंहिंजे रोल नंबर खे सही फिल कयो। मिसाल तव्हांजो रोल नंबर आहे 119561 एक्स्ट्रा ETC वग़ैरह जेको बि आहे। त मिसाल हाणे 11 आहे त पहिरें लाइन में 11 आहे, तव्हां 1 खे फिल कंदव सही नमूने सां। ॿिए में बि 1 आहे त 1 खे फिल कंदव। 1195। हाणे 9 आहे त हिन में तव्हां 9 खे फिल कंदव। 3 खाने में 95 माना हाणे हिते 5 खे फिल कंदव। अहिड़े तरह सां जेको बि तव्हांजो रोल नंबर आहे उन रोल नंबर खे कंप्लीट तव्हां फिल कंदव। उन खां बाद में हिते ही आंसर्स आहिनि। मुख़्तलिफ़ क्वेश्चन्स हूंदा। तव्हांखे को बि हिकिड़ो आंसर सिलेक्ट करणो हूंदो। मिसाल सवाल नंबर पहिरियों आहे, तव्हांखे लॻे थो हाणे इन जो जवाबु A दुरुस्त आहे त तव्हां सिर्फ़ु A खे ई फिल कयो। सवाल नंबर ॿियो मिसाल C सही आहे, तव्हां सिर्फ़ु C खे ई फिल कयो। अगरि जेकॾहिं सवाल नंबर 3 तव्हां A खे फिल कयो ऐं B खे फिल कयो त इहो तव्हांजो जवाबु ग़लति तसवुरु कयो वेंदो। उन करे
जंहिं बि सवाल जो तव्हां जवाबु लिखो था सिर्फ़ु हिकिड़े ई ऑप्शन ते तव्हांखे क्लिक करिणो आहे, यानी फिल करिणो आहे उनखे। उन खां अलावा हिननि खे टिक वग़ैरह बि नाहे करिणो। अगरि जे तव्हां हीअं टिक कंदो इहे बि जवाब तव्हांजा ग़लति तसवुरु कया वेंदा। इन करे जेके बि जवाबात आहिनि उन्हनि खे सही नमूने सां फिल करिणो आहे, प्रॉपर नमूने सां, त जीअं अॻिते कंप्यूटर इन्हनि खे सही नमूने सां खणी सघे। जी दोस्तों, जेके बि जवाब तव्हांखे मुनासिबु लॻनि था सिर्फ़ु उन्हनि खे ई चूंडियो। इन खां अलावा जेकॾहिं तव्हां ग़लति जवाब खे चूंडींदव, जेकॾहिं 2 सवाल तव्हां ग़लति लिखंदव, यानी 2 सवाल तव्हां ग़लति कया त माना हिकिड़े सही सवाल जा तव्हांजा मार्क कटिजी वेंदा। यादि रखो त हिन में निगेटिव मार्कूं बि आहिनि। जेके सवाल तव्हांखे नथा अचनि उन्हनि खे तव्हां भले छॾे ॾियो। उमेदु आहे तव्हांखे हीउ वीडियो पसंदि आयो हूंदो। पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। इन दुआ सां गॾु इजाज़त वठंदुसि त अल्लाह ताला तव्हां सभिनि खे कामयाबु कंदो ऐं तव्हां सभु रोज़गार सां लॻी वेंदा ऐं मूंखे पंहिंजे दुआनि में ज़रूरु यादि रखंदा। इंशाअल्लाह ॿिए वीडियो में मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।